बिरिया रोड में बदमनी रोज़ाना जी बुनियाद ते फ़ौरन जे आज़ार ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। टायर सारे लिंक रोड ते बंद करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। बिरिया रोड ऐं पका चांग लिंक रोड ते रिटायर फ़ौजी एहलकार माशूक ॾखण खां हथियार बंदन मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। वाक़े बाद सवें ॻोठाणनि जो पका चांग ऐं बिरिया रोड लिंक रोड ते एहतजाज कंदे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। इन सिलसिले में ॻोठाणनि फ़ौजी माशूक ॾखण ख़ालिद राजपर अब्बास लाखो ॿियनि ॿुधायो त गुज़िरियल हफ़्ते दौरान 11 खां वधीक फुरनि जा वाक़िया थिया आहिनि, जिते पुलिस जा का बि कार्रवाई नाहे कई। हुन जे त बिरिया रोड पुलिस नाअहली जे इंतिहा करे छॾी आहे। फ़ौरून ऐं चोरियुनि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। तदारक न पियो थिए। हुननि चयो त SHO बिरिया रोड फ़ौरून ऐं लोफरनि खां पैसा वठी पुलिस एहलकारनि खे वीज़ा ते मोकिले छॾियो आहे। जॾहिं त मुहाफ़िज़ रोडनि ते हिफ़ाज़त लाइ मौजूदु न हूंदा त पोइ रोड असां खां फुरू ई थींदियो। हुन नाला अख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SP नशर फ़िरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त फ़ौरी तौर ते SHO बिरिया रोड खे हटाए फुर थियल मोटरसाइकिल ऐं सामान वापसि कराए ॾिनो वञे ऐं बदमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।